अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गड़ियासीन में सैलानी वेलफेयर पारां डिप्टी कमिश्नर शिकारपुर जे सहकार सां मुफ़्त अखियुनि जी कैंप क़ाइम। मरीज़नि जो ऑपरेशन करे मुफ़्त दवाऊं फराहम कयूं वयूं। सैलानी वेलफेयर पारां डिप्टी कमिश्नर शिकारपुर इबरार जाफर ऐं MS रूरल हेल्थ सेंटर गड़ियासीन जे ताउन सां गड़ियासीन में मुफ़्त अखियुनि जी कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें 300 खां वधीक मरीज़नि जो चेकअप कयो वियो ऐं 50 खां वधीक मरीज़नि जो ऑपरेशन कयो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर शिकारपुर इबरार जाफर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ग़रीब मरीज़नि जे इलाज लाइ इन क़िस्म जूं कैंपूं ज़िले शिकारपुर जे ॿियनि शहरनि में बि क़ाइमु कयूं वेंदियूं त जीअं ग़रीब ऐं बेपहुच मरीज़ अखियुनि जो मुफ़्त इलाज कराए सघनि। उन मौक़े ते MS रूरल हेल्थ सेंटर गड़ियासीन डॉक्टर तसवर अली मेमन ॿुधायो त रूरल हेल्थ सेंटर गड़ियासीन पारां सैलानी वेलफेयर वारनि सां मुकमल सहकार कयो वियो आहे। इस्पताल जा मुलाज़िम हर वक़्तु सैलानी वेलफेयर जे अमले ऐं मरीज़नि सां हर वक़्तु ताउन में आहिनि। असिस्टेंट कमिश्नर गड़ियासीन मसरूर अहमद बिजारानी चयो त दालके इंतज़ामिया पारां डिप्टी कमिश्नर जी हिदायतुनि ते सैलानी वेलफेयर वारनि खे मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाइण लाइ बुनियादी सहूलतूं मुयसर कयूं वयूं आहिनि त जीअं ग़रीब अबोज माण्हुनि जो भलो थी सघे। सैलानी वेलफेयर पारां क़ाइमु थियल कैंप जे इंचार्ज शफ़ीक अहमद फहीम आगाही ॾिनी त हिन वक़्त ताईं 50 ऑपरेशन अखियुनि जा करे चुका आहियूं, जॾहिं त 300 मरीज़नि जो OPD में चेकअप कयो वियो आहे, जिन खे अखियुनि जा ड्राफ्ट ऐं दवाऊं ॾेई फ़ारिग़ कयो वियो आहे। हिन कैंप खां बाद शिकारपुर ज़िले जे ॿियनि शहरनि में बि कैंपूं क़ाइमु कयूं